अचो त ज़िंदा इंसान जो क़द्र क्यों। माया सलाहुद्दीन हमारे सीरियल सिंधी थॉट्स ट्रिब्यूटिंग सीरीज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। अॼु जो असांजो ट्रिब्यूट आहे साईं नायाब अरबाब साहब जे नाम। साईं नायाब अरबाब साहब नाले जीअं नायाब आहे, जंहिं हिकु अनमोल ख़िदमतनि सां पंहिंजी सिंध धरतीअ खे खोड़ सारा तोहफ़ा ॾिना आहिनि। उन्हनि तोहफ़नि मंझां हिकु तोहफ़ो उॾार आहे। उॾार हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म साईं नायाब अरबाब साहब जोड़ियो आहे जंहिंजे अंदरि खोड़ सारा फ्रीलांसिंग जा कोर्स ऐं असांजे सिंधी नौजवाननि जी सिंधी ज़बान में हिकु रहनुमाईअ जो हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म जिते मूं ॾिठो आहे त जॾहिं कोई सवाल कंदो आहे त उनखे ॾाढो शाइस्ता अंदाज़ में मुकमल जेके बि उन ग्रुप जा मेंबर हूंदा आहिनि, साईं पाण हूंदो आहे, उन्हनि खे हिकिड़ो शाइस्ता अंदाज़ में उन्हनि खे गाइड कंदा आहिनि। कंहिं ॾाहे जा जुमिला आहिनि त ऊंदाईअ खे घटि वधि ॻाल्हाइण खां बहितर आहे त पंहिंजे हिसे जो ॾीओ ॿारियो। असां सिंध जी डिजिटल मीडिया में जॾहिं क़दम रखूं था त हर नौजवान खे इहा शिकायत हूंदी आहे त सिंधी ज़बान में मवाद न आहे या सिंधी ज़बान में डिजिटल फ्रीलांसिंग लेवल या क्वालिटी लेवल जो कंटेंट न आहे। ऐं उहो हुजे बि छो त असांजा नौजवान जेके टैलेंटेड आहिनि उहे या त इंग्लिश या उर्दू मीडिया ते शिफ्ट थी वञनि था त जीअं उहे वधीक अर्निंग करे सघनि ऐं वधीक पाण खे फैलाए सघनि। ऐं हिकिड़ो बिटर ट्रुथ बि आहे त उन्हनि खे ग्रोथ करणी आहे। पर साईं नायाब अरबाब साहब असां तव्हांखे पूरी सिंध जे तरफ़ां ख़राज तहसीन पेश कयूं था त तव्हां उॾार जहिड़ो प्लेटफॉर्म असांजे सिंध खे गिफ्ट कयो आहे। जीअं कंहिं दौर में चयो वेंदो त तव्हां दर्द को कम सिखो, इलेक्ट्रीशियन थियो। बिल्कुलु अॼु बि हिन दौर खे दर्जीअ जी ऐं इलेक्ट्रीशियन जी ज़रूरत आहे। पर हर दौर पंहिंजी तक़ाज़ा अलॻि खणी ईंदो आहे। जे हिन दौर जा वॾा बादशाह हुनर फ्रीलांसिंग आहिनि ऐं तव्हां अहिड़नि बादशाह हुनरनि जी फ़रोग़ करे रहिया आहियो असांजे सिंध में। ऐं तव्हां असांजे सिंध जे नौजवाननि खे हिकु अहिड़े रुख ॾे मुंतक़िल करे रहिया आहियो त जॾहिं दुनिया पाण मञाइण जे लाइ हिकु सफ़ में बीहंदी त असांजो सिंधी नौजवान बि बीहंदो त हा मां ॼाणा थो, हा मां बि करे सघां थो ऐं मां बि पंहिंजो हिसो हिन डिजिटल वर्ल्ड में सिंधी ज़बान जी रिप्रेज़ेंटेशन सां विझंदुमि। ऐं यकीनन जंहिं ॾींहुं हीअ कॉम्पिटेटिव दुनिया जे अंदरि नौजवान आया सिंध जा अची रहिया आहिनि त यकीनन तव्हां जहिड़नि इंसाननि ॾे इहो क्रेडिट वञे थो। असां पूरी सिंध जे तरफ़ां सिंधी थाट जे सथ जे तरफ़ां तव्हांखे ख़राज तहसीन पेश कयूं था। तव्हां कमाल जो कमु करे रहिया आहियो। उॾार जी वॾी ख़ूबसूरती हिकु इहा बि आहे त हुनखे अहिड़ी कम्युनिटी ठाही आहे जंहिंजे अंदरि लेट्स ग्रो टुगेदर ते बिलीव कयो थो वञे, हिक ॿिए जो हथ पकड़ियो थो वञे। जिते कोई सवाल करे थो त काफ़ी मेंबर उते हुनखे जवाबु ॾियनि था, हुनजो मसइलो हल थी थो वञे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त छो त जॾहिं असां टेक्निकल मसइलनि में फासंदा आहियूं त या त असांखे किथे पे करणो पवंदो आहे या त असांखे कोई एप्रोप्रिएट बंदो न मिलंदो या वरी असांखे लैंग्वेज बैरियर हूंदो आहे। पर इन्हनि सभिनीनि दूरियुनि खे ख़तमु करे तव्हां सिंधियुनि माण्हुनि जे लाइ एॾो कुझु कयो आहे। हीअ सिंध धरती कॾहिं बि तव्हांखे विसारे न सघंदी। सोननि लफ़्ज़नि सां सिंध जे तारीख़ जे वरक़नि में तव्हांखे रक़म कयो वेंदो। वक़्तनि ब वक़्तनि उॾार जे प्लेटफॉर्म ते अहिड़ा इंसान ॾिसंदो आहियां जेके उन्हनि खे कॾहिं ऑर्डर मिलियो हूंदो आहे, कॾहिं उन्हनि खां अर्निंग कई हूंदी आहे त उहे जॾहिं पंहिंजी सक्सेस स्टोरी उते शेयर कंदा आहिनि यकीन कयो मूंखे ख़ुशी थींदी आहे त इन्हनि प्लेटफॉर्म जे करे अहिड़ा इंसान कुझु हिकु सुठे रोज़गार सां लॻनि था, खोड़ सारे कम सां गॾु। हिकिड़ो सवाल हफ़्ते में उॾार जे प्लेटफॉर्म ते साईं नायाब अरबाब साहब रखंदा त हिकु हिन पूरे हफ़्ते में तव्हां छा सिखियो। पोइ तव्हां जॾहिं हुनजो कमेंट्स पढ़ो न, ॾाढा दिलचस्प कमेंट हूंदा आहिनि। जॾहिं हर को पंहिंजो कमु ॿुधाईंदो आहे त हिन हफ़्ते में हीअ शइ सिखी, हिन ते कमु कयो। वरी उन सां गॾोगॾु इंस्पायरेशन जे लाइ साईं नायाब साहब पंहिंजो कमु बि शेयर कंदो आहे त हिन हफ़्ते में मां हिननि शयुनि ते कमु कयो, हेतिरो सिखियो, हेतिरो कमायो। इन सां असां पूरी दुनिया में हिकिड़ो पॉज़िटिव फेस ॾेखारे रहिया आहियूं पंहिंजे सिंधियुनि जो त हा उहे बि पाण मञाए रहिया आहिनि, उहे बि बहितरीन अंदाज़ में कमु करे रहिया आहिनि। अचो त अहिड़नि इंसाननि जे काफ़िलनि जो हिसो बणिजूं जेके रोशनियुनि जी दावत ॾेई रहिया आहिनि, जेके ख़ैर जी दावत ॾेई रहिया आहिनि, जेके हिकु थियण जी दावत ॾेई रहिया आहिनि ऐं असांजी सिंध खे असांजे नौजवाननि खे हिकु भलो रस्तो ॾेखारे रहिया आहिनि। मां हमेशह सभिनी खे गुज़ारिश कंदो आहियां अहिड़नि पंहिंजनि घरनि जी मोबाइलनि में, पंहिंजी मोबाइलनि में अहिड़नि प्लेटफॉर्म्स खे लाइक ऐं फॉलो ज़रूरु करे छॾींदा कयो त जीअं तव्हांखे उन्हनि जी पोस्टूं मुसलसल पॉज़िटिव कंटेंट तव्हांखे ॾिसण लाइ मिले। तव्हांजो घर, तव्हांजो ॿार, तव्हांजो दिमाग़ का भली शइ ॾिसे ऐं उहो बि पंहिंजी ज़बान में। असांजे लाइ इहा ख़ुशनसीबे जी ॻाल्हि खां घटि न आहे। मूंखे उॾार जो ऐं साईं नायाब अरबाब साहब जो थीम बि ॾाढो वणंदो आहे, डिजिटल सिंध। ऐं यकीन कयो सिंध खे डिजिटल बणाइण में हू पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि जा ॿांह ॿेली थियूं, उन्हनि खे फॉलो कयूं, उन्हनि खे एप्रिशिएट कयूं ऐं ज़िंदगीअ में ई उन्हनि खे ख़राज पेश कयूं। अचो त ज़िंदा इंसाननि जो क़द्र कयूं। अॼु इहे कन, इहे अखियूं मौजूदु आहिनि त ॾिसनि त असां केतिरो अज़ीम कमु करे रहिया आहियूं। सुभाणे अगरि इहे असांखां विछड़ी वेंदा त इहो ॿुधण लाइ हू पाण न हूंदा। मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुमि त हिन पैसेज खे, हिन पैगाम खे वधि खां वधि शेयर कयो ऐं इहा रवायत क़ाइमु कयो पंहिंजे एनवायरमेंट में त जेको ज़िंदा इंसान बहितर कमु करे थो उनखे तव्हां मञो। ऐं साईं कासिम अली साहब बि चवंदा त तव्हां में उहो दिलेर माण्हू आहे जेको कंहिंखे एप्रिशिएट करे ऐं तव्हां को भलो कमु करे त तव्हां हुनखे उन टाइम वॾे आवाज़ में चओ त येस यू आर बेटर देन मी। शाम जे लहंदड़ सिज
चयो ऊंधाईअ में मूंखां पोइ तव्हांजो छा थींदो। हिकु ॾीओ उथियो ऐं चयईं मां कोशिशि कंदुमि। अहिड़नि खोड़ सारनि ॾींहंनि खे जेके इन जहालत जी ऊंधाईअ सां इन अंदाज़ में विढ़नि था, असां सिंधी थाट जे सथ ऐं पूरी सिंध तरफ़ां सलाम पेश कयूं था। ख़ुदा ताला तव्हांखे सलामत रखंदो ऐं दुआ आहे त हीउ उॾार जो प्लेटफॉर्म घणनि जी उॾाम जो सबबु बणिबो। ख़ुदा ताला तव्हांखे सलामत रखंदो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।